इन जे करे अल्लाह से फरमायो लिकई ला तासौ अला मा फातकुम। समझो सुभान अल्लाह। रब फरमायो जेका शइ न मिले उन ते दुख न कजो, उन ते अफ़सोस न कजो। तो वट किरोड़ जो बंगलो ना है, छप्पर छन हुजई, कच्चो कोठो हुजई, ला तासौ रब फरमायो दुख न कजा। तो वट 500 जरेब ज़मीन ना है, जरेब ज़मीन जो हुजई न हुजई, ला तासौ अफ़सोस न कजा। तो वट परादो गाड़ी ना है, पैदल साइकिल थई, पैदल तो गाड़ी मोरी थई वही, ला तासौ दुख न कजा। छो नहनु कसमना बैनहुम मईशतहुम फिल हयातिद दुनिया। रब फरमायो तवाजी मईशत रोजी असा तकसीम कई। मईशत काजे था रोजी तकसीम कर हमारो केर अल्लाह। वो करोड़पति कारखाना ने फैक्ट्री जो मालिक पर उनके पुट जी औलाद काने। तू गरीबा तू मिस्कीना मजदूरी तो करी, रब तो के 7 पुट करोड़न जा मुफ्त में दई जजा। नानु कसमना या तकसीम काजे हथ में। वो शुक्र मिल जो मालिका, चाय भी फिकी पियो पे, भाजी भी बगैर लूण मिर्च जे पियो खाए, चांवर भी बगैर गया जे पानी में उबारे पियो खाए। तू गरीबा बोलू तो खणी खंडन जो लपूं पियो खाई, मिसरी पियो खाई, नबातूं पियो खाई, मिठियूं चायूं मिठा मावा, वडो गोश्त नंढो गोश्त, देग जा चांवर जेका शइ अचे माशाअल्लाह हज़म न हाज़मे जेके सूल जी ज़रूरत न फकी जी ज़रूरत। नानु कसमना या तकसीम कंहिंजे हथ में। वो मुल्क जो सदर आ, वज़ीर आज़म आ, पुलिस ऐं फौज पारे में बीठी आ, पानी भी चेक पियो थे, मानी भी चेक पई थे, मथां ज़हर न हुजे, बिस्तरो भी चेक पियो थे, कमरो भी चेक पियो थे, मथां बम न हुजे, पेरन नो एसी मथन नो एसी, गोरिन जा फक पियो खाए पर निंड न पई अचेसि। पाण थो चवे त हिन ज़िंदगी खां मौत भलो आ। तवाई असां सॼो ॾींहुं मज़दूरी कयूं, मुलाज़मत कयूं, ड्यूटी कयूं, दुकानदारी कयूं, इशा जी नमाज़ पढ़ी घर वियासीं, बिस्तरो भी विछायल कोने, पुट भी वेझो कोने जो बाबे खे ज़ोर ॾिए, ज़ाल भी मथो ॿधियूं वेठी आ त मां तोखां वधीक बीमार आ। अल्लाह जो नालो वठी करे सुम्ही पियासीं, न पखो आ न एसी आ, सॼी राति खूंघड़ा पिया हणूं। सुबह जो आज़ान आई, अल्लाह जो नालो वठी मस्जिद में आयासीं। अल्लाह से फरमा वजअलना नौमकुम सुबाता। उन्हनि खे बंगुलनि में एसिर में निंड न पई अचे, तव्हांखे बग़ैर बिस्तरे जे बग़ैर एसीअ जे सुकून वारी निंड कराए सॼे ॾींहं जा थक पियो लाहियां। इहा तक़सीम कंहिंजे हथ में। बाबा रिज़्क़ जो लफ़्ज़ वसी आहे। रिज़्क़ सिर्फ़ इनखे न चइबो अथव त बंगलो हुजे, गाॾी हुजे, पैसो हुजे, इहो बि रिज़्क़ अथव, पर इहे अखियूं बि रब जो रिज़्क़ अथव, कन भी रब जो रिज़्क़ अथव, चपई ज़ुबान भी रब जो रिज़्क़ अथव, सिहत ऐं तंदुरुस्ती भी रब जो रिज़्क़ अथव, करोड़नि जा रब बचड़ा ॾिना, इहो बि रब जो रिज़्क़ अथव, 5 वक्त रब तव्हां असांखे नमाज़ नसीब कई आहे, इहो बि रब जो रिज़्क़ अथव, रमज़ान जा रोज़ा नसीब थिया, इहो बि रब जो रिज़्क़ अथव, ईमान वारी दौलत मिली, कुरान वारी दौलत मिली, इहो बि रब जो रिज़्क़ अथव, मोहम्मद मुस्तफा वारी दौलत मिली, इहो बि रब जो रिज़्क़ अथव, आलिम ऐं हाफ़िज़ रब असांखे नसीब कया आहिनि, इहो बि रब जो रिज़्क़ अथव, दावत तबलीग जमियत उलमा इस्लाम अल्लाह वारनि हक़ वारनि जी जमात सां असांजो ताल्लुक़ आहे, इहो बि रब जो रिज़्क़ अथव, ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, इहो रिज़्क़ हुन रिज़्क़ खां 1000 दफ़ा वधीक भलो अथव। बंगला हुजनि, गाॾियूं हुजनि, पैसो हुजे, नमाज़ नसीब न थिए, बंगला कम करे
ज़मीन हुजे, जायदाद हुजे, कारखाना फैक्ट्री हुजनि, मुल्क जा सदर गवर्नर ऐं वज़ीर बणिजी वञूं, ईमान वारी दौलत असांखे नसीब न थिए, शयूं कम करे बंगला गाॾियूं पैसो त ख़ैर तुंहिंजे वांगुरु वटि मुस्लमाननि खां वधीक आहे हिन वक़्तु सॼी दुनिया जो पैसो यहूदियुनि जे हथ में आहे। मुस्लमान सभु उन्हनि वटि पिनंदा आहिनि, छा पोइ भला आहिनि छा? ये शयूं भलियूं न आहिनि। हदीस में चए थो जेकर दुनिया दौलत जी हैसियत अल्लाह वटि मच्छर जे खंभ जेतिरी बि हुजे हा त रब काफ़िरनि खे पाणीअ जे ढुक जे लाइ सिकाए हा। ही शयूं भलियूं अथव। कुरान मजीद जी मजलिस रब असांखे नसीब कई आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, काफ़िर वटि मजलिसूं कोन अथव। उन्हनि वटि मच कचहरी आहे, नाच जा मौसीकी जा राग जूं महफ़िलूं उन्हनि वटि आहिनि, क़ुरान मजीद जूं महफ़िलूं रब असांखे नसीब कयूं। या मस्जिद वारी दौलत रब असांखे नसीब कई आहे। काफ़िरनि वटि मस्जिद कान अथव, उन्हनि वटि मंदर आहिनि, कनीसऊं आहिनि, गिरजाऊं आहिनि, मरियूं आहिनि। क़ुरान वारी दौलत रब असांखे नसीब कई आहे। काफ़िरनि वटि क़ुरान कोन अथव, उन्हनि वटि गीता अथव। मोहम्मद मुस्तफ़ा वारी दौलत रब असांखे नसीब कई आहे। काफ़िरनि वटि मोहम्मद कोन अथव। आलिम ऐं हाफ़िज़ रब असांखे नसीब कया। काफ़िरनि वटि आलिम हाफ़िज़ कोन अथव, उन्हनि वटि बावा आहिनि, गुरू आहिनि, पादरी ऐं पोप आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे इहे शयूं नसीब। खुदा जी ज़ात जो कसम आहे, जॻहि ईमान वारी दौलत मिली, मोहम्मद मुस्तफ़ा वारी दौलत मिलेसि, क़ुरान वारी दौलत मिलेसि, मस्जिद वारी दौलत नसीब थियसि, आलिमनि हाफ़िज़नि हक़ वारनि जी जमात जी संगत उनखे नसीब थी। इन जहिड़ो दुनिया में ख़ुशि नसीब कोई न आहे। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। वला तफ़रहू बिमा आताकुम, रब फरमा वरी मुंहिंजी नेमत मिलेव त फोंड बि न कजो। बंगलो हुजे, गाड़ी हुजे, पैसो हुजे, सिहत हुजे, नमाज नसीब थी, आलिम हाफ़िज़ बणिजी वञो, हाजी बणिजी वञो, तहज्जुद गुज़ार बणिजी वञो, अल्लाह से फरमायो फोंड न कजो। छो त मां रब ॾेई बि सघां थो त खसे बि सघां थो। तू तिल मुल्क मन तशा वतनज़िउल मुल्क मिमन तशा, फमद मां ॾेई बि सघां थो त खसे बि सघां थो। मां ॾियण ते बि क़ादिर आहियां, खसण ते बि क़ादिर आहियां। कल जंहिंजा पीअर गॾनि ते चढ़ी करे घोर कंदा, अॼु उन्हनि जा पुट पेजारे खां पेर हेठि न पिया लाहिनि। कल जंहिंजा पीअर पेजारनि ऐं जहाज़नि ते घुमंदा, अॼु उन्हनि जा पुट पिनंदा पिया वञनि। मां हाणे निपो ख़ासि वियुसि पिथोरो, उते भरिसां आहे सालेशाह स्टेशन जो नालो आहे सालेशाह। सालेशाह वॾो ज़मींदार हुयो, 1000 एकड़ उनजी ज़मीन हुई। स्टेशन जो नालो सालेशाह रखियो हुयो। अॼु हुन सालेशाह जे ख़ानदान जा माण्हू राति जो फुटपाथ ते सुता पिया आहिनि, रहण जे लाइ जॻह कान्हे। 450 साल मुत्तहिद हिंदुस्तान ते मुग़लनि जी हुकूमत हुई। जन ठठे वारी शाहजहान मस्जिद बनाई, लाहौर वारी बादशाही मस्जिद बनाई, जन ताजमहल जगह महलात बनाया, पर जन अल्लाह जो गज़ब ऐं कहर जुंबश हरकत में आयो। मुग़लनि जो बादशाह ज़फर वञी बर्तानिया जे जेल में पियो। उन जा 4 पुट दिल्ली जे चांदनी चौक में सूली ते लटकिया पिया। मुग़लनि जूं शहज़ादियूं जेके हिंदोरनि में लुॾंदियूं हुयूं, हमायूं जे कब्रस्तान में बीठियूं, पेरों न जा उगाड़ा, पनाह जी जाइ बि न पई मिले। ये भी रब वला तफरहू बिमा आताकुम, रब फरमा मुंहिंजी नेमत मिले त फोंड न कजो। नमाज पढ़ो पोइ बि फोंड न कजो। आलिम थी वञो तॾहिं बि फोंड न कजो। असांजे ज़िले नौशहर फिरोज में हिकिड़ो चोटीअ जो आलिम हुयो, तव्हांजे हिन इलाइक़े में अहिड़ो आलिम कोन्हे।
पछाड़ी में नमाज जो इनकार कई खुदा जी ज़ात जो कसम मरी उन जी जनाज़े जी नमाज पढ़ाइण वारो कोई कोन हो छो त नमाज जो इनकार कई हिकिड़ो मुसलमान नमाज नथो पढ़े गुनाहगार आहे जेको चए नमाज छाजी नमाज इहो त काफ़िर हिकिड़ो मुसलमान रोज़ा नथो रखे गुनाहगार आहे जेको चए थो छाजा रोज़ा अल्लाह खे कहिड़ो फ़ाइदो आहे जो असांखे बुख ई न पियो ॾिए इहो त काफ़िर थी नमाज जो इनकार कई आलिम हुयो चोटीअ जो अल्लाह जी दीनी नेमत हुजे या दुनियाई नेमत हुजे उन में ते फ़ख्र न कयो फोंड न कयो फोंड चइबो आहे माना ॿिए खे घटि सम्झी पाण खे मथे सम्झी दीन में दुनिया में हर शइ हली चई त मूं जहिड़ो कोई न आहे बसि बर्बाद का शइ न बचे मां कई बसि हर हली इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे हिकिड़ो मुअज़्ज़िन 40 साल अज़ान ॾिनई 40 साल तकबीर ऊला में शरीक थियो थोरो उन जे दिल में फोंड अची वई त हिन ॻोठ में मूंखां वधीक बुज़ुर्ग कोई कोन्हे अज़ान पियो चए अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह जंहिं वक़्त में चई हय्या अलस सलाह सॼे पासे ॾे मुंहुं फेरई साम्हूं हिकिड़े ईसाईअ जो घर हुयो उन जी न्याणी मथे कोठे ते बीठी लटा पई सुकाए हिन मुअज़्ज़िन जी पहिरियों दफ़ो त ओचितो नज़र पई वरी जंहिं वक़्त में ॿियो दफ़ो चई हय्या अलस सलाह ॼाणी वाणी ॾिठई हिकिड़ी नज़र में फासी अज़ान भी पूरी न करे सघियो छाजो फ़र्ज़ छाजी सुन्नत छाजा नफ़िल सिधो वञी ईसाई जे घर जे दरवाज़े ते पहुतो दरवाज़ो खड़काई ईसाई निकिरी आयो चई बाबा ख़ैर त आहे तव्हां बुज़ुर्ग मुंहिंजे दर ते उन मुअज़्ज़िन चयो पंहिंजे न्याणीअ जो संग ॾे न त हिते ख़ुदकुशी कंदुसि पाण खे मारींदुसि खून तुंहिंजे गुचीअ में विझंदुसि हुन चयो तूं मुसलमान मां ईसाई जो रिश्तो कीअं थींदो मुअज़्ज़िन चयो मां इस्लाम तां हथ खयो मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खयो सूअर जो गोश्त खणी आयो चईसि इहो खा पोइ मूंखे यकीन थिए त तूं ईसाई आहीं सूअर जो गोश्त खाधई शराब जी बोतल खणी आयो शराब जी बोतल भी पीतई चईसि हाणे मथे हल त रिश्ते जूं ॻाल्हियूं कयूं मथे जो ख़ुशीअ में चढ़े पियो ॾाके तां पेर तिरकी पिस किरियो वञी घाटो भॼी पियुस 40 साल जे ज़िंदगी जूं नमाज़ूं रोज़ा ज़िक्र अज़कार सब बर्बाद थियस पछाड़ी में ईमान भी हलियोसि मुर्तद थी मरियो ॿई जहान बर्बाद तूं ई मां केर वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फखूर रफ़ मायो जेको फ़ख्र कंदो फोंड कंदो टिली करे हलंदो यो मां रब खे न वणंदो आहे मां रब घाटो बनंदो सांस अल्लाह ताला नेमत जे दीनी नेमत हुजे या दुनियावी नेमत हुजे तॾहिं रब खे बाहूं बदला कयो या अल्लाह ये तुंहिंजी महिरबानी आहे मां लाइक़ कोन तो मूंखे लाइक़ बनायो الذين يبخلون ويأمرون الناس بالبخل कुरान तो फमा फोंडन जी परी परी निशानी आता तो उन जा हथ बंद बुखल यबखलू कंजूस हो अल्लाह के रास्ते में खर्च न कर मस्जिद में मदरसे में दीन जे कम में दावत तबलीग में वाइद में जलसे में चंदो वठो न बाबा मस्जिद के शहीद करूं मस्जिद की मरामत कराई की कड़ी जरूरत है मस्जिद ये गरीबन के पैसा जो घर ठाहे वाई जलसो करानो हाल मन के घुरानो तबलीगी प्रोग्राम का करो फायदा वाई जलसे में ये पैसा गरीबन के दे मौलवन के चौथा जो किराया उस्ताद कुरान मजीद पढ़ाने ला रखियो
पगार जो मसलो आहे जेकॾहिं ज़रूरत है मुफ्त में पढ़ायो सवाब जो कम आहे ईअं आहे या कोन वयामरून अन्नास बिलबुखल क़ुरान तो फमा पाण त न ॾींदा पर ॿियनि खे बि जलींदा त न ॾियो हिननि खे मुला आयाशूं था कनि कारुनि ते था घुमनि हूअं ख़र्च कंदा हिकिड़ो असांजो दोस्त हुयो कि मिनिस्टर जी इलेक्शन में दावत कई 5.5 लाख ख़र्च ऐं खाधा हुन सरदार नवाबनि जी मिनिस्टरनि जी ऑफिसरनि जूं दावतूं कंदा लखे रुपया ख़र्च कंदा बाक़ी दीन जे कम में एतिरा कहिड़ी ज़रूरत छो था मदद उठारा वाइज़ छो था करायो मौलवी खे किरायो था ॾियो किराए जा मौलवी मुफ्त में वाइज़ कंदी तबलीग वारा एतिराज़ आयतूं पढ़ी असां ते फिट कंदा वमा असलुकुम अलैहि मिन अजर नबी वाइज़ कंदा तबलीग कंदा चवंदा असां तव्हां खां मज़दूरी कोन था घुरूं पैसो कोन था घुरूं मानी कोन था घुरूं तव्हां छो था किरायो वठो तव्हां छो था मानी खाओ तव्हां छो था चाहियूं ऐं बोतलूं ॾियो इहा आयतूं पढ़ी असां ते फिट कंदा